आउं त इहो चवंदो त सिंधी जेकॾहिं अॻे आहे हाँ फारसी पोइ आहे त ही अखर असांजा फारसी वारनि खयां आहिनि। आउं त इहो चवंदो वॾी ख़ुशनसीबी त नंढपण न का ॻाण का ओ न जंहिं नका गाण का ओ न जंहिं कौन में जमे वॾी ख़ुशनसीबी अलाए छो न कंहिं रंगीन चमन में जायासीं अलाए छो न कंहिं रंगीन चमन में जायासीं टिड़ियासीं दामन सहरा में खुशबू यजाई शेख हयात जिन ख़ूबसूरत सिटुनि सां बज़्म मेहरान जो होस्ट साले बबर अव्हांखे सलाम पेश करे थो। दोस्तो अॼु असांजी जेका शख़्सियत आहे उहा मटियारी ज़िले जी तमामु निहायती ख़ूबसूरत शख़्सियत ऐं तमामु सुठो जेको संदन कलमी पोरियो आहे उन हवाले सां साईं जन वटि पहुता आहियूं। जो तालुक़ु जेको असुलु आहे उहो मिलाद मुस्तफ़ा ऑर्गेनाइज़ेशन आहे, उन्हनि सां जो तालुक़ु आहे ऐं उन प्लेटफॉर्म तां खोड़ सारा जेके मज़हबी असांजूं जेके रसूमात थियनि थियूं इस्लाम जूं उहे ऐं ख़ासि तौर ते मिलाद जे हवाले सां जेके प्रोग्राम थियनि था उन हवाले सां साईं जन जो तमामु वॾो कमु आहे ऐं साईं जन जो कलमी जेको पोरियो आहे उहो यकीननि तमामु क़ाबिल तारीफ़ आहे, क़ाबिल ज़िक्र आहे ऐं उन जी हिकिड़ी पंहिंजी हैसियत रखे थो पंहिंजे उन सॼे का मिलाद मुस्तफ़ा जी जेका 17-18 साल जी जेको सिलसिलो हलियो आहे हुन में त अॼु असांजी महिमान शख़्सियत मोहतरम जनाब बशीर अहमद खत्री साहब जिन जो शाइरीअ में तख़ल्लुस आहे ख़्याल खत्री से। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। साईं ख़ुशि वेठा आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। साईं बशीर असांजे नाज़रीन सां सभ खां पहिरीं पंहिंजो तारफ़ कराए छॾियो। मतिलबु मुंहिंजो नालो बशीर अहमद खत्री आहे ऐं अदबी नालो ख़्याल खत्री आहे। मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि सां वाबस्ता रहियो आहियां, मुंहिंजो लाॻापो रहियो आहे। सभ खां पहिरीं मुंहिंजो अदबी दुनिया जे हिसाब सां जेकॾहिं ॻाल्हि पाण कयूं त मुंहिंजो इहो तइल्लुक़ु पैदा थियो आहे जॾहिं असांजे मटियारी शहर में शाह लतीफ़ लाइब्रेरी क़ाइमु हुई 1984-85 जे अरसे में या क़ाइमु थी हुई। ऐं उन सां ई तंहिं वक़्त में आउं हाई स्कूल मटियारी में 8 या 9 दर्जो पढ़ंदो हुउसि। मुंहिंजो मैट्रिक 1985 में आहे त उन मुंहिंजो दुकान बि उन लाइब्रेरी वारी लाइन में हो, जंहिं करे उन किताबनि पढ़ण जो शौक़ु मूंखे अॻे ई हो, पर वरी वधीक लाइब्रेरी क़ाइमु थी त उते ई थियो। अदब में चाह मुंहिंजो उतां खां पैदा थियो, जंहिंखां पोइ आउं इदारा गुलशन अदब जो बाक़ाइदे ख़ज़ानची बि 2-3 साल रहियुसि 1987 खां वठी 88-89 ताईं। ऐं उन खां पोइ उते अदबी किर्त वरी पंहिंजो इहो जेको लाइब्रेरी शिफ्ट थी वई गर्ल्स प्राइमरी हाई स्कूल में ऐं अदारा गुलशन अदब सां बि वाबस्तगी न रही। उन खां पोइ मुंहिंजो वरी वरी तइल्लुक़ु हाणे लिखणु पढ़ण वारो माण्हू कोन बि रही सघंदो, पोइ वरी कालम लिखणु शुरू कया जेके असांजी अख़बार ईंदी हुई अल इस्लाम हैदराबाद मां ज़ियाउल इस्लाम। पोइ उन जो बाक़ाइदे उन में आउं हर मां जेको सो पहिरीं हफ़्तेवार हुई अख़बार, पोइ वरी पैसनि जी तंगीअ जे करे मालिकनि उनखे माहवार कयो त पोइ वरी उहा माहवारी 5 ताईं उन सां 98 खां वठी लागू रहियो ऐं जंहिंमें मुंहिंजा उर्दू में कालम ईंदा हुआ मुख़्तलिफ़ उनवानात तहत। उन खां पोइ ई सिलसिलो मुंहिंजो रही वियो। अख़बार बंदि थी वई, वरी असांजो तिशनगी अंदर जी जेका आहे सा हिकिड़ी लोछ पोछ में तब्दील थी ऐं वरी असांजो पूरो 2008 में मटियारी शहर में मिलाद मुस्तफ़ा ऑर्गेनाइज़ेशन क़ाइमु अल्हम्दुलिल्लाह जेका अॼु ॾींहं ताईं पंहिंजो कमु जारी रखंदी आहे, जंहिंजे ते प्लेटफॉर्म तां असां अहिड़ा प्रोग्राम तरतीब ॾिना जेके मटियारी शहर में कॾहिं थींदा ई कोन हुआ। असां वटि जेकॾहिं दीनी प्रोग्राम थींदा हुआ त वधि में वधि रमज़ान शरीफ़ में मीलाद शरीफ़ जो प्रोग्राम, यारी शरीफ़ जो प्रोग्राम ऐं महरम जे महीने में करबला जे शहीदनि जा प्रोग्राम, बसि इहे थींदा हुआ। बाक़ी कंहिं शख़्सियत जो प्रोग्राम, कंहिं टॉपिक ते प्रोग्राम या सुहिणनि जी जेका ज़िंदगी आहे उन में हज़ारे उनवानात आहिनि, कंहिं बि कंहिं बि प्रोग्राम कोन थींदा, बसि इहे मख़सूस प्रोग्राम हूंदा हुआ। 2-4 आलम सगोरा ईंदा हुआ,
पोइ उन्हनि जी मां माण्हू मुस्तफ़ीज़ थींदा रहंदा हुआ। वाह वाह पर असां अचण खां पोइ असांजूं जेके दीनी शख़्सियात आहिनि जिन जो दीन इस्लाम में तबलीग जे लिहाज़ खां, लिखत जे लिहाज़ खां, प्रचार जे लिहाज़ खां या असांजे सुन्नत जमात जे अक़ीदे जे लिहाज़ खां जेको कमु रहियो आहे, उन्हनि कयो आहे, कारनामा कया आहिनि, उन्हनि खे असां आम माण्हुनि ताईं पहुचाइण लाइ मुख़्तलिफ़ उनवाननि ते प्रोग्राम वाह वाह कयासीं। तमामु बहितरीनु ऐं अहिड़ा प्रोग्राम कयासीं जीअं हाणे हज़रत अबू तालिब साईं आहे, हुज़ूर साईं जो चाचो आहे, जिन जूं वॾियूं ख़िदमतूं आहिनि। असांजे जेकॾहिं इंसाफ़ जी तक़ाज़ा ॾिसिजे त इस्लाम ते वॾा उन जा एहसान आहिनि। जॾहिं मुंहिंजे सुहिणे सां केरु न ठहंदो हो त उन जी छपर छांव में उहो हलंदा। असां उन जो प्रोग्राम अल्हम्दुलिल्लाह मस्जिद में कयोसीं। ॿुधायां त असांजे शहर जे 99.99% माण्हुनि खे ख़बर कान्हे त अहमद रज़ा बरेलवी केरु आहे। बिल्कुलु हा। त अहिड़ियुनि शख़्सियतुनि खे उजागर करण लाइ उन्हनि जो जेके उलमा थियनि था, उन्हनि जो सॼो निसाब में पढ़ायो वेंदो आहे। बिल्कुलु इमाम साहिब निसाब पढ़ायो वेंदो, उन खां सवाइ आलम मुमकिन कोन्हे। सवाल ई बिल्कुलु। घणा किताब हिन ते तव्हांजा लिखी चुका आहिनि? मूं हिन वक़्त ताईं 9 किताब छपाया आहिनि। 9 किताब छपाया? 9 किताब, जंहिंमें पहिरियों किताब मुंहिंजो आहे ज़िक्र पाक शाह लौलाक, जेको 2011 में छपियो। उहो नसर आहे? नसर में आहे, ज़िक्र आहे, नसर में ई आहे। उन खां पोइ मूं मौला अली करमुल्लाह वजह ते असांजे यूनिवर्सिटी, कॉलेज ऐं स्कूलनि जे शागिर्दनि जे लाइ क्विज़ कॉम्पिटिशन जे मद जे हिसाब सां, उन ज़िमन जे हिसाब सां सवाल जवाब जो तरतीब। ठीकु। उन खां पोइ वरी हज़रत उस्मान साईं जो ॾिनमि, वरी उन खां पोइ सैयदना सिद्दीक़ अकबर जो ॾिनमि, सैयदना फारूक आज़म जो, जॾहिं त उनजो पीरियड ऐं उनजो कमु तमामु घणो आहे त उहो अञा मुंहिंजो अध में रहियल आहे। इनशाला उहो बि केॾी महिल सवाल जवाब जी सूरत में पधिरो थी वेंदो इनशाला। उन खां पोइ मुंहिंजो पहिरियों किताबु वरी आयो नातुनि जी शाइरीअ जो, जंहिंजो नालो हो सारा सचे सरवर जी। 2017 में आयो, 2017। उन खां पोइ मुंहिंजो वरी हिकिड़ो किताबु आयो सुरहान मदीने जी 2018 में, नात शरीफ़, उन में मनक़बतूं आहिनि। ऐं उन सुरहान नात शरीफ़ वारो जेको किताबु हो, उन में सिर्फ़ु नातूं आहिनि, ॿी का बि शइ कान्हे। हमद बचे ऐं 2 हमद ऐं बाक़ी सभु नातूं आहिनि, ऐं उन में ॿी का बि शइ कान्हे। वरी जेको सुरहान मदीने जी ॾिनमि आंदमि त उन में हमद सां गॾु नात सां गॾु वरी मनक़बतूं, ख़ासि करे असांजे शहर जा सखी हाशिम शाह, सखी रुकुनदीन शाह, म्यू सैयद हाजी मटदणी बादशाह, असांजे पाड़े जो हारून पीर, गुल सुमाइल गोट, सचल साईं, लतीफ़ साईं, नूरानी सरकार, कलंदर साईं, इहे जेके मशहूरु असांजे सिंध जा बुज़ुर्ग, ख़ासि करे मुंहिंजे शहर जा, उन्हनि जूं मनाक़िब उन में मौजूदु आहे। सुभान अल्लाह, वाह वाह वाह, इहो तमामु वॾो, बिल्कुलु तमामु वॾो घर। ऐं यकीनन इहो शाइरीअ जे हवाले सां तव्हांजा किताब? हा, बाक़ी इन खां पोइ अञा मुंहिंजो वरी ॿियो किताबु आयो प्यारा परवर जा, 2022 में। 2022 में आंदोसीं प्यारा परवर जा, जंहिंजी ख़ुशूसियत वरी इहा आहे त पंजतन पाक ते लिखियलु आहे। सुभान अल्लाह। उन में ॿियो को केर बि कोन्हे सवाइ पंजतन पाक जे। 160 सुफ़्हनि जो किताबु आहे। अल्हम्दुलिल्लाह, जिते हुकूमत पाकिस्तान जे मज़हबी वज़ारत जे तरफ़ां एवॉर्ड बि मिलियो। अॻिए साल गुज़िरियल साल एवॉर्ड मिलियो हो 12 रबीउल अव्वल वारी कॉन्फ्रेंस में। उते एवॉर्ड बि ॾिनो, इनामात बि ॾिना उन प्यारा परवर ते, साईं इस्लामाबाद में वफ़ाक़ी हुकूमत जे तरफ़ां वज़ारत मज़हबी उमूर ऐं हम आहंगी खातो जेको आहे उन जे तरफ़ां इहे हर साल एवॉर्ड ॾींदा आहिनि इस्लामी किताबनि ते, ख़ासि करे मुंहिंजे सुहिणे जी सीरत ते ऐं उन जे नातियात कलाम ते, ऐं हिकिड़ो टॉपिक ॾींदा आहिनि मज़मून नवीसी जे मुक़ाबले में। इहे 3 कैटेगरियूं उन में हूंदियूं आहिनि, जंहिंमें सिंधी नात जे हवाले सां अल्हम्दुलिल्लाह प्यारा परवर ते असांखे सिंध लेवल जो। वाह वाह, इहो मटियारी जे लाइ तमामु वॾी एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। हा, इन खां पोइ इहा आख़िरी किताबु हींअर मूं दिसंबर में छपायो, महकार मदीने जी। सुभान अल्लाह, महकार मदीने जी, हमद नात ऐं मनाक़िब ते मुश्तमिल आहे।
ऐं हीउ बि 160 सुफ़नि जो आहे। माशाल्लाह ज़बरदस्त। हाणे हिन खां पोइ वरी इरादो आहे त असांजी सिंधी बाक़ी शाइरी जेका आहे इस्लामी तइलीम खां हटी करे क़ौमी पंहिंजी धरतीअ जी, हा पंहिंजे मारोड़नि जी, पंहिंजे दरियाहनि जी, पंहिंजे जबलनि जी, धरतीअ जी रोमानवी मोहबत। मुआशराती हा, रोमानवी घटि, घटि। पर धरतीअ सां लाॻू जेका बि शइ आहे उन लाइ मुंहिंजी शाइरी तमामु घणी आहे। साईं ॾिसो इश्क इश्क जेको असुलु आहे उहो रोमांस त धरतीअ सां आहे न पहिरीं। सही, रोमांस कंहिंसां बि थी सघे हा थो। हा ऐं उहो चवंदा आहिनि त उहो नज़र पंहिंजे पाण खे बि लॻी वेंदी आहे। जेॾी महिल सुहिणो थी वेंदो आहे न, कजल कानी कंदो आहे, सुरमेदानी कंदो आहे, आरसी जे साम्हूं ईंदो न त उन दर्शनीअ मां बि तोखे नज़र लॻी सघे। वाह वाह साईं, हाणे ॻाल्हि खुली आहे। हा। मतिलबु शाइर असां सभु शाइर चऊं था त शाइरी तॾहिं थींदी आहे जॾहिं इश्क लॻंदो आहे। इश्क खां सवाइ कुझु बि कोन्हे न साईं, इश्क खां सवाइ त कुझु बि कोन्हे न। माना मजाज़ी लाज़मी। लाज़मी आहे, मजाजी बि हक़ीक़ी न खणी वेंदो न। वाह वाह वाह। जॾहिं तव्हांखे साम्हूं ॾिठल शइ जो क़दुरु न हूंदो त अणॾिठल शइ जो क़दुरु क़दुरु कीअं कहिड़ो थींदो? थींदो वाक़ई। छो त उहो हक़ीक़ी इश्क वरी अणॾिठल शयुनि सां थींदो हा हा आहे। हा बिल्कुलु बिल्कुलु। ऐं मजाज़ माना जेका साम्हूं शइ पई हुजे, जॾहिं असांखे साम्हूं वारी शइ जो क़दुरु कोन थींदो त उनखे जोड़ण वारनि जो क़दुरु कीअं थींदो? वाह वाह, तमामु वॾी ॻाल्हि हा। आहे। साईं ॻाल्हि बि कई तव्हां किताब वारी। हा, त इहो आख़िरी किताब मुंहिंजो आहे सही। जंहिंमें नातू हमद मनाक़िबनि। इनशाला हाणे वरी ॿी जेका असांजी शाइरी आहे, हिन खां सवाइ हिकिड़ो ॿियो किताबु मुंहिंजो आहे ताजदार ख़तम नबूअत नसरत, माशाल्लाह। जेको उहो स्पेशली कादियानियत ऐं उन जे ख़िलाफ़ु हलायल तहरीक ऐं 1974 में असेंबलीअ में जो उन्हनि खे काफ़िर करार ॾिनो वियो हो सरकार जे तरफ़ां, उहो ताईं सॼो माना सम्झो त दरिया खे असां हिकिड़े कूज़े में बंदि करे पेश कयो आहे सिंधी ॿोलीअ में, छो त अहिड़ो मवादु असांजी सिंधी ॿोलीअ में घटि आहे। आहे। तमामु बिल्कुलु आहे, तमामु बिल्कुलु। ॿियो सवाल तव्हां करियो हुन खां बहितर आहे पहिरीं हिकिड़ी असांखे पंहिंजे अलाह जे ॾिने मां का शाइरी असांजे नाज़रीन खे ॿुधायो। जेका चओ ॿुधायूं तव्हांखे। जेको बिस्मिल्लाह तव्हां खे जेका बि को गज़ल हुजे त वधीक बहितर। तो रोमांस जी ॻाल्हि कई त को गज़ल थी वञे त। साईं हाणे खोलियूं था, पोइ हाणे ॾिसूं था रोमांस अची वियो आहे त भला ॿुधायूं था तव्हांखे। जी जी अची साईं। मिल यार सिगड़ो तूं, अची मिल यार सिगड़ो तूं, सिगड़ो तूं वाह वाह। सवा तो साहु सहिके थो। सवा तो साह सहिके। हा, अची मिल यार सिगड़ो तूं सवा तो साहु सहिके थो, ॾिसे थो जीअं तोखे मन, ॾिसे थो जीअं तोखे मन, थियो मसरूर बहिके थो। वाह 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 वाह। थियो मसरूर बहिके थो। पसण जो शौक़ु गुलड़नि खे अवां जी दीद जो आहे। पसण जो शौक़ु गुलड़नि खे अवां जी दीद जो आहे, पुॼण सां ई कदम तुंहिंजा सॼो गुलज़ार महके थो। वाह 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 साईं, वाह 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 वाह। चपन जी मुर्क मुरझाए वई जिन जी हुई मिठड़ा, चपन जी चरप। हा, चपन जी मुर्क मुर्क मुरझाए मुरझाए वई जिन जी हुई मिठड़ा, ॾिसी तोखे थिया सरहा लबनि जो चाहु चहिके थो। वाह 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 वाह। हा, कदाई कार दौलत जी रही हथ में अमीरनि जे, ग़रीबनि में सचाईअ जो झको पर दीप चमके थो। चमके थो, वाह साईं वाह। सवा पैसनि दवा दारू मिलियो नाहे हिते कंहिंखे, सवा पैसनि दवा दारू मिलियो नाहे हिते कंहिंखे, तबीबनि जी सफ़ाकी ॾिस पियो बीमार फथके थो। महांगी गैस थी वई मथां नायाब थी बिजली, महांगी गैस थी वई महांगी गैस थी वई मथां नायाब थी बिजली, मिलनि था जीअं बिल हथ में, मिलनि था जीअं बिल हथ में, पियो हर को त कुरके थो। वाह साईं वाह 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 वाह। वाजो मुशाहिदो आहे, वाजो मुशाहिदो। नथा खाई सघनि पोखी, नथा खाई सघनि पोखी, पोखी पोखी नथा खाई सघनि पोखी, हथनि सां जा अथनि पोखी। वाह 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 वाह। नथा खाई सघनि पोखी, हथनि सां जा अथनि पोखी, ॾिसी त न ॾील ॾबुरनि खे अंदरि खतरी त टहिके थो। वाह 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 वाह। मुकरर साईं, मुकरर मुकरर। नथा खाई सघनि पोखी, हथनि सां जिन अथनि पोखी, ॾिसी त न ॾील ॾुबरनि खे अंदरि खतरी त टहिके थो। अची मिल यार सिगड़ो तूं सवा तो साहु सहिके थो, ॾिसे थो जीअं तोखे मन, थियो मसरूर बहिके थो। वाह 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 वाह। तमामु बहितरीन, तमामु बहितरीन
साईं बशीर तव्हांजो माशाल्लाह सुठो कमु हले थो जेको मोर्चो आहे त सिंधी अदबी संगत जे हवाले सां हिते कहिड़ियूं कहिड़ियूं एक्टिविटीज़ तव्हां साईं करियो? असांजे सिंधी अदबी संगत जे हवाले सां असां वटि हिकिड़ो अलमियो इहो हो त असां वटि सिंधी अदबी संगत कंहिं वक़्त में हुई, हुई हुई वरी विच में डिस्टर्ब थी, सही यकी डिस्टर्ब रही त माना सम्झो 20-25-30 साल हुई ई कोन। जॾहिं मूंखे अची इहो शौक़ु 14-15 में शाइरीअ जो थियो, ऐं हाणे शाइर थियो आहियां ताज़ो बिना उस्ताद जे। अच्छा हा, इहो फेसबुक ते पढ़ी ऐं तरही सिटुनि ते लिखी लिखी सिखी विया आहियूं। वाह वाह ठीकु आहे न। वाह वाह त इहो ख़्यालु थियो त ख़ैबर जहिड़ो नंढड़ो शहर ख़ैबर, उन में बि सिंधी अदबी संगत जी शाखा आहे। सही वरी उॾेरो स्टेशन उते बि शाखा आहे, पर असां वटि छो अलाए मटियारी जो ज़िला हेडक्वार्टर बि लॻो पियो आहे, शहर बि वॾो लॻो पियो आहे, साञाए वंदनि सां बि भरियो पियो आहे। हिन में अदीब ॾाहा शाइर कई आहिनि जेके हाफ़िज़ क़ुरान जा चवंदा अज़ीज़ुल आख़ुद क़ुरान जो मुतरजम पहिरीं बि मटियारी जो, बिल्कुलु काज़ी लाल मोहम्मद जेको वॾो मुफ़्ती हो उहो बि असांजे सिंध जो हो। त असांजा वॾा अदीब शाइर पीर साहिबान वॾा अदीब शाइरनि जो नालो सॼे सिंध में छा मुल्क में आहे, उन्हनि जे शहर में अदबी संगत जी शाखा आहे कोन। सही बहरहाल हुई उहो त हाणे छो कोन हुई ओॾी पाण कोन था हलूं, छो त एतिरी मूंखे बि ख़बर उन शइ जी कान्हे। बहरहाल जीअं क़ाइमु थी तीअं असां हुनजा सलाह ॾिजी वियासीं। अल्हम्दुलिल्लाह हींअर 15 रोज़ा असांजी गॾिजाणी थींदी आहे, क्लास अदबी क्लास हलंदा आहिनि, उन में सिखंदा बि आहियूं सेखारींदा बि आहियूं, जेको अचे थो सही अंधो मंधो जेको असांखे अचे थो सो सेखारियूं था। ऐं जेके अचनि था असांजे गॾिजाणी में अदीब शाइर उन्हनि मां सिखूं बि था। बहरहाल 15 रोज़ा गॾिजाणी असांजी 4 साल असांखे थिया आहिनि सिंधी अदबी संगत खे क़ाइमु थींदे, ऐं इन में को बि असां सवाइ इमरजेंसी मींहंनि जे करे या प्रोग्राम न कयो हुजे उहा ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी त असांजे तसलसल सां अदबी कमु बि हले, जंहिंमें हींअर ताज़ो असांजो 20 तारीख़ सिंधी ॿोलीअ ते सेमिनार रखियलु आहे सिंधी अदबी संगत जे, जंहिंजी सदारत असांजो सिंध जो सेक्रेटरी जनरल मोहतरम नूर चक्राणी साहिब। साईं सिंधी ॿोलीअ जी ॻाल्हि निकिती आहे त हींअर को रिसेंटली तव्हांजो आर्टिकल मुंहिंजे नज़र मां गुज़रियो सिंधी ॿोलीअ जे हवाले सां लिखियलु हो, इन ते थोरो ॻाल्हाइजो सिंधी ॿोलीअ जे हवाले सां। सिंधी ॿोली असांजी जॾहिं खां असांजी धरती आहे तॾहिं खां आहे, बेशक सही बिल्कुलु आहे। ऐं माहिरीन जे चवण जे मूजिबि त हीअ धरती जेका आहे सा असांखे ॿुधाईंदा 5000 साल अॻु सिविलाइज़्ड हुई, पर वरी कंहिं जी तहक़ीक़ मूजिबि इहा अञा बि 7000 साल अञा बि आॻाटी धरती हुई, जंहिंजा आसार असांखे मुंहं जे दड़े मां या ॿियनि दड़नि मां मिलनि था ऐं उन्हनि में लिखतूं बि मौजूदु आहिनि। हींअर असांखे इहो ॿुधायो थो वञे त असांजा सिंधी जा अखर ई 3 या 4 आहिनि, ॿे ॾे जे वग़ैरह इहे आहिनि। इहो हिकिड़ो मूं काल्ह टियों अख़बार में कालम लिखियो सिंधी ॿोलीअ जे अखरनि बाबति उबहाम, ठीकु आहे न, उबहाम माना उनखे चइबो आहे माना वहम खे, अजायो वहम, त असांजा इहो सभु को पढ़ी सोचे थो त असांजी ॿोलीअ जा अखर ई 3-4 आहिनि। सही ऐं असांजा आलिम सगोरा जिन किताब लिखिया आहिनि सिंधी ग्रामर जो जेको किताब लिखियलु आहे त उन में बि हुन इहा ई शइ ॼाणाई आहे त असांजा अखर आहिनि 4। सही ठीकु आहे, ऐं बाक़ी असां संस्कृत मां खयां आहिनि, अरबीअ मां खयां आहिनि ऐं फारसीअ मां खयां आहिनि। असल में छा आहे जो लफ़्ज़ सभु असांजा पंहिंजा आहिनि। अंग्रेज सरकार जॾहिं इहा कमी महसूसु कई त सिंधी ॿोलीअ जी ॿोली पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे, उन में आलिम बि मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जा किताब बि मौजूदु आहिनि। अबुल हसन जी सिंधी आहे, लतीफ़ साईं जो रिसालो आहे, सचल जो रिसालो आहे, ऐं इन खां सवाइ कलंदर साईं जी शाइरी आहे, ऐं आगाटा जेके बि बुज़ुर्ग आहिनि उन्हनि जूं शाइरियूं ज़ुबानुनि ते त आहिनि, पर उन्हनि जी किताबी सूरत में आहे कोन। कलंदर साईं शाइरी आहे, साईं जी शाइरी आहे, बिल्कुलु कलंदर साईं जी बि शाइरी आहे। कलंदर साईं वक़्त जो हाफ़िज़ आहे। कलंदर साईं उहो हिकिड़ो मदरसनि जो जेको निसाब थींदो आहे उहो बि तरतीब साईं जो ॾिनल आहे। सर्फ नैब जा किताब लिखियल आहिनि, साईं जो को शाइरी मजमूओ बि आहे,
बिल्कुलु जेको हिन वक़्तु सिंधीअ में तर्जुमो थी वियो आहे 3 ॼणनि सिंधी में हुनजो तर्जुमो सभु। कयो आहे कलंदर साईं जो। हा त बहरहाल मक़सदु ॻाल्हि जो अंग्रेज़ ॾिठो ही सभु शयूं ज़ुबानुनि ते त मौजूदु आहिनि पर लिखत में कोन्हे। हुन इहा हिकिड़ी खोट महसूसु कई त असांजी सिंधी लपीअ खे तयारु करण लाइ हुन उन वक़्त जे आलमन सबूर जी हिकिड़ी कमेटी ठाही जंहिंमें मुस्लमान बि हुआ त असांजा हिंदू कम्यूनिटी जा ॼाणू माहिरीन उहे बि हुआ उन्हनि जी कमेटी ठाही। उन कमेटीअ में उन्हनि खे चयो मूंखे सिंधी अल्फाबेट तयारु करे ॾियो जेके अॼु चवंदा आहियूं सिंधी लपी। ठीकु आहे न। अलफ़ बे जी जेको अखरनि जी 52 अखरनि जी पटी आहे इहा तयारु करे ॾियण लाइ हाणे हुननि ॾिठो त असां सिंधीअ में कहिड़ा अखर खणूं। उन वक़्त में सिंध ते अरबी जो तसलुत रहियो हो फारसीअ जो तसलुत रहियो इन्हनि ॿिनि ॿोलियुनि जो असांजे सिंध जे इलाइक़े ते तमामु घणो तसलुत हो। जे सिंधी लिखंदा हुआ त उन्हनि ई अखरनि ते लिखंदा अहिड़े ई नमूने जा जेके बि काबज़ी न हुआ पोइ चाहे उहे अरब हुजनि चाहे उहे तुर्खान हुजनि चाहे अरगून हुजनि जेके बि आया उहे पंहिंजूं शयूं पाण लाइ गॾु खणी आया। बहरहाल असांजो मक़सदु त ॿोली जेका आहे अंग्रेज़ चाहियो त ठाहियूं उन वक़्त में असीं ॻाल्हाईंदा त हुआसीं आऊं मानी खां थो बिल्कुलु ॻाल्हाईंदा हुआसीं ॻाल्हाईंदा हुआसीं अमा मानी ॾे हाणे अम्मा जो अलफ़ मीम जो मीम मां जो मीम अलफ़ नून इहो किथां अचे इहो ऑलरेडी मौजूदु हुआ सिंधी ऐं फारसी ॿोलियुनि जा जेके उहे निशानियूं सिर्फ़ु उतां कयूं हुयूं। ॿोली असांजी पंहिंजी आहे निशानियूं सिर्फ़ु असांजे लाइ उहे खयूं वयूं बाक़ी निशानियूं अहिड़ियूं हुयूं जेके हुननि ॿोलियुनि में कोन्हनि जीअं ॾे आहे ॼे आहे इहे हुननि ॿोलियुनि में आईंदी कोन त हाणे उहे निशानियूं किथां आणियूं। पोइ हुननि छा कयो जो सिर्फ़ु हिकिड़ो नुक़्तो वधाए कंहिं हिकिड़े निशानीअ खे मिसाल जिम आहे उन में हिकिड़ो नुक़्तो ऑलरेडी आहे उन में हिकिड़ो नुक़्तो भर में ॾेई ईअं करे असांखे ॾेई छॾियूं हेठां नुक़्तो ॾेई ॾे करे असांखे ॾेई छॾियूं त हाणे असीं सम्झूं था आम तसवुर में त इहे असांजा सिर्फ़ु लफ़्ज़ आहिनि न अखर इहे असांजा 52 ई अखर असांजा आहिनि बल्कि अञा 6-7 ॿिया आहिनि जीअं नून सां गॾु हे न लाम सां गॾु हे टे सां गॾु रे इहे लफ़्ज़ असांजा अखर अञा खुटल आहिनि जेके हू अञा ताईं कोन लॻाए सघिया आहिनि। बहरहाल इहो हिकिड़ो अलॻि ॻाल्हि आहे लफ़्ज़ सभु अखर असांजा आहिनि जेके ॿियनि ॿोलियुनि में बि राइज आहिनि। आउं त इहो चवंदो त सिंधी जेकॾहिं अॻे आहे फारसी पोइ आहे त ही अखर असांजा फारसी वारनि खया आहिनि आउं त इहो चवंदो। बेशक साईं सिंधी अदब में इस्लामी जेको मौज़ू आहे उहो हिन वक़्तु केतिरे क़दुरु जेको आहे प्रमोट आहे। हा इस्लामी लिहाज़ खां असांजे सिंधी अदब में काफ़ी मवाद आहे ख़ासि करे नातुनि जे हवाले सां तमामु घणो पियो लिखिजे तारीख़ जे हवाले सां या सीरत जे हिसाब सां सीरत जे हिसाब सां नातुनि जे हिसाब सां बाक़ी ॿियो ख़ासि करे तहक़ीक़ जे मैदान में तमामु घटि आहे तहक़ीक़ी बुनियाद ते तहक़ीक़ी बुनियादनि तमामु घटि आहे। भला इहो मौज़ू शाइरी जा मौज़ू जेके आहिनि जेकॾहिं शाइरीअ में चइजे त मौज़ू जेके आहिनि उहे क़दीम जदीद थी सघनि था। हा 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 या ॿोलीअ जो जेको चुनाव आहे लफ़्ज़नि जो हा हा या बिकाइजी ॿोलीअ में उनखे चऊं उहा ॻाल्हि तव्हांजी बिल्कुलु बराबरि आहे इनखे क़दीम ऐं क़दीम सिन्फ़ त सिर्फ़ु बैत आहे बिल्कुलु ॿियो वाई आहे छंद विद्या में बैत आहे सिंधीअ में 3 शयूं आहिनि असां वटि मौजूदु पुराणियूं जेके पाण चऊं त सिंधी ॿोलीअ में हिकिड़ो बैत आहे ॿी वाई आहे टियों आहे काफ़ी इहे 3 शयूं आहिनि बिल्कुलु इहे 3 शयूं असांजूं सिंधीअ जूं पंहिंजूं निज आहिनि बिल्कुलु ठीकु आहे ठीकु आहे न। हाणे असांजूं सिंधीअ जूं इन खे असीं था चऊं क़दीम जेके पंहिंजूं शयूं आहिनि न उनखे असीं था चऊं क़दीम जदीद माना जेके ॿाहिरां अची वियूं ग़ज़ल थियो रुबाई थी टेड़ू थियो हाइको टेड़ू ॻाल्हि साॻी आहे हाइको ऐं टेड़ूअ में थोरो फ़र्क़ु आहे उहो थोरो फ़र्क़ु आहे जजो हा नज़म थियो हाणे इहे वरी ॿाहिरां अची विया आहिनि त इन्हनि खे असीं था चऊं जदीद हालांकि इल्म जो को हिकिड़ो वतन कोन हूंदो आहे इल्म जो को वतन कोन हूंदो ठीकु आहे न हुनजो को हिकिड़ो वतन कोन जिते पहुचे उहो हुते जो आहे। सही साईं हाणे असांखे पंहिंजे अलाह जे ॾिने मां हिकिड़ो नज़म को या गज़ल असांखे को ॿुधाइजो
त पोइ असां आख़िरी सवाल जी तरफ़ तव्हां वटि ईंदासीं। नज़म गज़ल तव्हांखे ॿुधायां थो, बसि जेको साम्हूं आहे सो ई था खणी ॿुधायूं। इहो त ॿुधायो हींअर। इहो ॿुधायो थो तव्हांखे, हा न ही कोन ॿुधायो। अमर प्यार आहे अव्हां जो, अमर प्यार आहे अव्हां जो, हा, वाह वाह, विसारे नथो जो त सघिजे। विसारे नथो जो त सघिजे। हा, अमर प्यार आहे अव्हां जो, विसारे नथो जो त सघिजे, दिलनि मां कढी सो बि प्यारा, धिकारे नथो जो त सघिजे। वाह 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 वाह, कॾहिं बाग बुस्तान आहे, कॾहिं रेगज़ारनि संदो गॾु, लिकियल प्यार उनजो अंदर में निगारे नथो जो त सघिजे। वाह 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 वाह, अंदर ई अंदर में घड़े पियो। अंदर ई अंदर में घड़े पियो। हा, अंदर ई अंदर में घड़े घड़े पियो, अंदर ई अंदर में कड़े पियो। वाह, अंदर ई अंदर में घड़े पियो, अंदर ई अंदर में कड़े पियो, मगर यार जो बि सिरजे पियो, सो पचारे नथो जो त सघिजे। वाह 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 वाह, वॾी ख़ुशि नसीबी त नंढपण, न का ॻाण का ओन जंहिं में, नका ॻाण का ओन जंहिं ओन में, जंहिं में, वॾी ख़ुशि नसीबी त नंढपण, न का ॻाण का ओन जंहिं में, अमर यार सो वक़्तु वापसि वराए नथो जो त वराए, सघिजे। वाह वाह, करे हिरफ़तूं थो अडंगियूं, बिना सोच नियाणियूं थो नंगियूं, करे हिरफ़तूं थो अडंगियूं, बिना सोच नियाणियूं थो नंगियूं, मंझां कुड़म निकितल निधोरो, कतारे नथो जो त सघिजे। वाह जी वाह वाह वाह, वञी पाण फाथो आहे खतरी, वञी पाण फाथो आहे खतरी, हा, वञी पाण फाथो आहे खतरी, करे इश्क गोरा बि कुन में, करे इश्क गोरा बि कुन में, सलामत सही सो त हाणे किनारे नथो जो त सघिजे। वाह साईं वाह, अमर प्यार आहे अव्हां जो, विसारे नथो जो त सघिजे, दिलनि मां कढी सो बि प्यारा, धिकारे नथो जो त सघिजे। वाह साईं वाह वाह, पर इन में खत्रीअ जो ॿुधो कोन्हे, खत्रीअ जी अखियुनि जो ॾोह आहे, जेके अखियूं वञी अड़ियूं हुजूं, अखियूं ई त आहिनि, अखियूं जेके वञी अड़ियूं हुजूं, अखियूं ई त आहिनि जेके माण्हू खे मुंझायो थी छॾे। वाह 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 वाह, तमामु बहितरीनु। साईं बशीर, यकीनन तव्हांजो तजुर्बो वसी आहे, तव्हां यकीनन हिकिड़ा उस्ताद बि आहियो, टीचर रहिया आहियो, तव्हांजो टीचिंग जे शोबे सां तमामु वॾो तालुक़ु रहियो आहे। ऐं आख़िर में असांजे हिकिड़ो त असांजे चैनल जे लाइ, ऐं ॿियो असांजे नाज़रीन जे लाइ, सिंधी जेके शाइर आहिनि, अदीब आहिनि, या जेके सिंधी ॿोलीअ ते कमु कनि पिया, या जनरली जेको हिकिड़ी कम्यूनिटी आहे, जेके स्टेक होल्डर आहिनि सिंधी ॿोलीअ जा, सिंधी शाइरीअ जा, अदब जा, उन्हनि जे हवाले सां को मैसेज कन्वे कंदा। उन लाइ आउं तव्हांखे गज़ल तो हिकिड़ो ॿुधायां, जी जी, वाह जंहिंमें वाह, असांजो मैसेज अची थो वञे जो, वाह सॼी क़ौम लाइ। वाह वाह, ज़रूरत क़ौम खे नाहे, ज़रूरत क़ौम खे नाहे, रही ख़ाली ख़िताबनि जी, रही ख़ाली किताबनि जी, वाह वाह, रही हाजत न काई आहे बिना ख़ुशबू गुलाबनि जी, वाह साईं वाह वाह वाह, दुनिया तरक़ी कई आहे परी संसार सारे में, वाह वाह, दुनिया तरक़ी कई आहे परी संसार सारे में, ज़रूरत क़ौम खे पंहिंजी वॾी आहे किताबनि जी, वॾी आहे किताब, वाह 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 वाह, पसाइण जिस्म नाज़ुक खे ख़ुराफ़ातुनि बराबरि आहे, ज़रूरत आहे नियाणियुनि जी करण हितले हिजाबनि जी, वाह वाह, सुभाणे, पसाइण ज़ाइफ़ाउनि खे मुख किथे तहज़ीब पंहिंजी आहे, कोली हिनखे बि ॾिसंदे तोखे ॾिसंदे, पसाइण ज़ाइफ़ाउनि खे मुख किथे तहज़ीब पंहिंजी आहे, समाजनि में चङाईअ लाइ रही अज़मत नकाबनि जी, वाह वाह, पढ़ूं छा था लिखूं छा था करण वीचार घुरिजे थो, पढ़ूं छा था लिखूं छा था करण करण वीचार वीचार घुरिजे थो, घुरे तइलीम थी मट सट खुताबनि में निसाबनि जी, किताब में निसाब, अॼु असांखे वाह वाह, ज़रूरत आहे वाह, टेक्निकल तइलीम जी, बिल्कुलु, बिल्कुलु, साइंसी तइलीम जी, तजुर्बेगाह हुनजी, असीं इहो साॻियो पिया पढ़ूं, आई आना आहिनि ही गाना आहिनि, असांखे सही, ज़रूरत आहे हिन मट सट जी, रही वॾ माण पी आहे रही, सदा परहेज़गारीअ में, वाह 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 वाह, रही वॾ माण पी आहे सदा परहेज़गारीअ में, ख़ुदा वटि न आहे का अज़मत वॾेरनि जी नवाबनि जी, वाह 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 वाह, तमामु बहितरीनु, तमामु हयाती ऐश इशरत में बिना वीचार जे घारे,
हयाती ऐश इशरत में बिना विचार जे गारे हयाती मिसल पंहिंजी बस रही खतरी हुबाबन में। वाह वाह, हुबाबन में। हा, हुबाब माना फोटो थींदो आहे न पाणीअ जो, पाणीअ जो, फुटंदो हा, आहे बिल्कुलु। वरी वेंदो हुजे। असांजी हयाती इहा आहे, कुझु करे वठूं। साईं तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हां साईं बशीर खत्री जिन जो तख़ल्लुस आहे शाइरीअ में, ख़्याल खत्री, उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जी शाइरी ॿुधीसूं ऐं उन्हनि जा मैसेज ॿुधासीं ऐं यकीनन साईं जी जेकी साईं सां इंटरव्यू हो उहो फ्रूटफुल हुयो। असांखे नए प्रोग्राम ताईं वरी ॾींदा इजाज़त, तेसिताईं अलाह भाई।